$1 अरब $20 करोड़ कर्ज की मंजूरी बैद पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेजी जो सिलसिलो बरकरार। 100 इंडेक्स तारीख की बुलंद तरीन सतह पार करे वही। कारोबारी हफ्ते के 3 ॾींहं की शुरुआत स्टॉक एक्सचेंज में तेजी। 100 इंडेक्स में 1000 पॉइंट्स के बाद इंडेक्स 1,70,514 पॉइंटों की सतह से पहुंची वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट सफाई सुथराई कंदड़नि जी नौकरियुनि बाबति जारी कयल इश्तिहारनि में मसीह लिखण ते पाबंदी लगाए छॾी। अदालत हुकुम ॾिनो त इश्तिहार में रुगो क्रिश्चन की जाइ ते शहरी लिखियो वञे। अदालत सेवरेज वर्करनि जे वधंदड़ मौतनि ते ॻणती ज़ाहिर कंदे मुल्क में जामे हिफ़ाज़ती क़दम खणण लाइ हिदायतूं जारी करे छॾियूं। जस्टिस इनाम अमीन मिनास फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त सेवरेज वर्करनि खे ज़हरीली गैस ऐं ख़तरनाक माहौल में बिना हिफ़ाज़ती इंतज़ाम जे कमु करण लाइ छॾण संगीन ग़फ़लत आहे। सेवरेज वर्कर को मशीनी पुर्ज़ो न आहिनि। उन्हनि खे मुकमल हिफ़ाज़ती सामान ऐं सहूलतूं फ़राहम करण लाज़मी आहिनि। 2 महीननि अंदरि अमल दरामद रिपोर्ट जमा कराइण जी हिदायत। हर फर्द की इज्जत बराबरी ऐं इंसाफ के तहफ़ुज़ असांजी बुनियादी तरजीह है। मजहब इस्लाम इंसानी वक़ार एहतराम इंसानियत ऐं बराबरी ते ज़ोर ॾिए थो। आईन पाकिस्तान हर शहरी के बिना इम्तियाज़ आज़ादी ऐं बुनियादी हक़ की ज़मानत ॾिए थो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी जो इंसानी हक़नि के आलमी ॾींहं ते पैगाम। संदसि चवण आहे त हुकूमत इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पुरज़्म आहे। एहतराम बर्दाश्त ऐं गॾियल वक़ार जो माहौल पैदा करण वक़्त की अहम ज़रूरत है। कमज़ोर ऐं पुठिते पियल तबके के हक़नि लाइ वधीक मज़बूत कदम खया वञनि। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन पारा औरतुनि लाइ ईवी स्कूटीज़ विराइण जो ॿियो मरहलो फौरी तौर शुरू करण की हिदायत। सीनियर सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन की सदारत हेठ इजलास सूबे में जारी ऐं ईंदड़ ट्रांसपोर्ट में मोबिलिटी मनसूबनि ते जाइज़ो वरितो वियो। सीनियर वजीर चयो त पिंक स्कूटीज़ स्कीम तहत वॾी अंग में सिंध जे औरतुनि खे जदीद महफ़ूज़ ऐं माहौल दोस्त सफ़री सहूलियत फराहम कई वेंदी, जंहिंसां न रुगो सदन आमदोरफ़्त में सवलाई वधंदी पर ख़ुदि मुख़्तारी खे हथी मिलंदी। नयूं इलेक्ट्रिक बसूं कराची पहुची चुकियूं आहिनि ऐं जल्द ई शहर के मुख़्तलिफ़ रूटनि ते हलाइबियूं। खैरपुर, शिकारपुर ऐं हैदराबाद जे 4 नवनि रूटनि जी सर्वे मुकमल थी चुकी है ऐं उन्हनि रूटनि ते जल्द ई बसूं हलायूं वेंदियूं। निशान हैदर शहीद सवार मोहम्मद हुसैन 54 वर्सी मल्हाई थी वञे। 1971 की जंग में सवार मोहम्मद हुसैन हथियारनि सां भरियल ट्रक ड्राइवर तौर शकरगढ़ सेक्टर में अहम किरदार अदा कयो। सवार मोहम्मद हुसैन पंहिंजी जान की परवाह करण खां सवाइ हिकु महाज़ के ॿिए महाज़ ते गोला बारूद मुंतक़िल कंदो रहियो। सवार मोहम्मद हुसैन जी ईसाले सवाब लाइ क़ुरान ख़्वानी ऐं दुआ की तक़रीब। मेजर जनरल मोहम्मद आसिम चौधरी शहीद सवार मोहम्मद हुसैन की मज़ार ते गुल रखिया। नगर पार्कर बरसा नौजवान नारी पीअ था मुबैना तौर कत्ल। गोरताज मोहन छामे कुंवारी नारी गोरी के कुहाड़िन ऐं लठिन जा वार करे कत्ल किया वियो। मक़तूलन जो लाश अस्पताल में जरूरी कार्रवाई बैद वारसन हवाले। पुलिस मूजिब नारी के पी मंगल भील के गिरफ्तार किया वियो है। वाक़े जो केस वारसन की बुनियाद के बयान ते दाख़िल किया वेंदो।
हैदराबाद में गैस भराइण दौरान मुसाफ़िर वैन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि सबबि 8 ॼणा ज़ख़्मी। बाईपास वटि सीएनजी स्टेशन ते गैस भराइण दौरान वैन जो सिलेंडर धमाके सां फाटी पियो। बाहि जा शोला परे परे ताईं नज़र आया। इतला ते रेस्क्यू अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि वैन कराची खां हैदराबाद तरफ़ अची रही हुई, जंहिं में 18 मुसाफ़िर सवार हुआ। वाक़े में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। वैन ड्राइवर फरार, पुलिस वैन मालिक खे गिरफ़्तार करे वरितो। मुरीद चाक में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल, एहतिजाजी मुज़ाहिरो। वापारी लियाकत मेमण खां 2 लख फुर ऐं मुज़ाहिमत करते ज़ख़्मी करण ऐं दुकानदार शबीर अहमद मेमण जे अगवा ख़िलाफ़ शहरिन कारोबार बंदि रखियो। शहरिन ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त लियाकत मेमण खां फुर कंदड़ 2 लख रुपया रोक रक़म वापसि कराए मुग़वी शबीर मेमण खे बाज़ियाब कराए वञे। मियां साहब में रोड हादसे जे फोत थियल पोइटसन औरत जे वारसनि वटि मेड़ मिंट काफ़िलो पहुतो। वारसनि मोटरसाइकिल सवार खे माफ़ करे छॾियो। हिकु ॾींहुं अॻु मोटरसाइकिल जी टक्कर में बशीरा शीरी फोत थी वई हुई। मोटरसाइकिल जो टक्कर हणंदड़ माज़ सुमरो जे पीउ ख़ैरात लाइ 1 लख रुपया फोती औरत जे वारसनि खे ॾिना। खैरपुर में मोटरसाइकिल फुरता झेड़ो, 4 ॼणा ज़ख़्मी। एसएसपी ऑफिस आॾो धरणो। कोट फतेह अली लाशारी में मोटरसाइकिल फुर जो वाक़ियो नओं रुख़ इख्तियार करे वियो। मुतासिर तुर मूजिबि हुननि वसीम नाले शख़्स खां फुरियल मोटरसाइकिल सुञाती आहे। वाक़िए जी कोट जी थाणे ते एंट्री दाख़िल कराई हुई। उन खां पोइ जवाबदारनि हमिलो करे खेनि ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे खणाए एसएसपी ऑफिस खैरपुर आॾो पुट ते समारे धरणो हंयो वियो। मुतासिर धुर जो जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं तहफ़ुज़ जो मुतालबो। कराची में पंटी नेशनल गेम्स 2025 जा मुक़ाबला जारी। मैराथन रेस शानदार मुक़ाबले खां पोइ पाक नेवी जे शहज़ाद मसीह खटे वरिती। गोल्ड मेडल माणनि में कामयाब पाक नेवी जे एथलीट शहराज मसीह शानदार कारकर्दगी ॾेखारी। 2 कलाक 25 मिंट 23 सेकंडनि में 42 किलोमीटर जो फ़ासिलो तय करे पहिरें नंबर हासिल कयो। वापडा जे शेर ख़ान ऐं पाक नेवी जे शोएब अख्तर 3 पोज़ीशन माणी।